हज़रत रंगीन शाह बाबा कलंदर। सिंध धरती सूफ़ियुनि जी धरती, औलिया अल्लाह जी धरती आहे, जिते वक़्तन बवक़्तन अल्लाह जे नेक बाननि अल्लाह पाक जो पैगाम पहुचाए हिते ई सकूनत अख्तियार कयो। अहिड़े ई नेक बाननि हज़रत रंगीन शाह बाबा कलंदर जो तारुफ़ पेश कंदासीं, जंहिंजी मज़ार औरंगी टाउन जी टकरी कराची में मौजूदु आहे। बुज़ुर्ग जो असुल नालो रंगीन शाह कलंदर आहे। संदन जी विलादत 1880 ईस्वी दारे बतारा शहर में थी। हज़रत रंगीन शाह जो अबाणो शहर आगरा आहे। पाण औलाद हुसैनी में हसनी हुसैनी सैयद आहिनि। पाण पाकिस्तान जे हिकु अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हुआ, जंहिंजो शुमार कलंदरी सिलसिले जे मशाइर में थिए थो। संदन ज़िंदगी सादगी, इश्क़ इलाही ऐं इंसानियत जी ख़िदमत जो हिकु रोशन मिसाल हुई। संदन जे बारे में घणी मुस्तनिद तारीख़ी मालूमात दस्तियाब न हूंदी। संदन अक़ीदत ऐं पिरोकार संदन रूहानियत ऐं करामतनि जा क़ाइल आहिनि। पाण पंहिंजे मुर्शिद पाक जे हुकुम सां पाकिस्तान तशरीफ़ खणी आया ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में कुझु अरसो गुज़ारींदे नेठि पंहिंजे मुरीदनि ऐं ख़ानदान जे कुझु माण्हुनि सां औरंगी कराची जो रुख़ कयो। हज़रत रंगीन शाह कलंदर 2 शादियूं कयूं। बुज़ुर्ग जी नुंहुं पुट ऐं 2 पोटा दरगाह जे अहाते में ई दफ़न थियल आहिनि। हज़रत रंगीन शाह 120 सालनि जी ॼमार में 19 ज़ुल्हज 1425 हिजरी मुताबिक़ 3 जनवरी 2005 ईस्वी ते हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो कयो। हज़रत रंगीन शाह जो उर्स मुबारक हर साल ज़ुल्हज जी 17 तारीख़ खां 21 तारीख़ ताईं निहायत अज़ीम शान तरीक़े सां मल्हायो वेंदो आहे। हिन मौक़े ते सॼी मुल्क मां ऐं परॾे मां अक़ीदतमंद अची गॾु थींदा आहिनि। उर्स जी तक़रीबन में क़ुरान ख़्वानी, लंगर, महफ़िल, समा, कवालियूं, ज़िक्र ऐं दुआ घुरी वेंदी आहे। हीउ उर्स रूहानी फैज़ हासिल करण ऐं अमन व आशिती जो पैगाम पखिड़ण जो हिकु ज़रियो आहे। कलंदरी सिलसिले सां निस्बत ऐं तालीमात। हज़रत रंगीन शाह जो तालुक़ कलंदरी सिलसिले सां हो, जेको तसौफ़ जी हिकु अहिड़ी शाख़ आहे जिते सालिक ज़ाहिरी पाबंदियुनि खां मथां थी ख़ुदा जी मोहबत में ग़र्क़ थी वेंदो आहे। कलंदर दरवेश दुनियावी वाबस्तगियुनि खां आज़ाद फ़क़ीराना ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। संदन तालीमात जा मुख्य पहलू ही हुआ: इश्क़ इलाही, ख़ुदा सां बेपनाह मोहबत करण ऐं हर शइ में उन जो जलवो ॾिसणु। इंसानियत जी ख़िदमत, मज़हब, नस्ल या ज़ात पात जे फ़र्क़ खां सवाइ सभिनी इंसाननि सां शफ़क़त ऐं मोहबत करणु। सादगी ऐं किनात, दुनियावी लालचनि खां परहेज़ करे सादगी ऐं किनायत पसंद ज़िंदगी गुज़ारणु। सब्र ऐं शुक्र, हर हाल में सब्र करणु ऐं अल्लाह जो शुक्र अदा करणु। हज़रत रंगीन शाह सां केतिरियूं ई करामतूं मनसूब आहिनि, जेके संदन रूहानी क़ुवत ऐं ख़ुदा सां क़ुर्बत जो मज़ार आहिनि। उहे करामतूं अक्सर करे हिन शक्ल में बयानु कयूं वेंदियूं आहिनि: बीमारनि खे शफ़ा, केतिरनि ई माण्हुनि जो चवणु आहे त संदन दुआ ऐं नज़र सां केतिरनि ई लाइलाज बीमारनि खे शफ़ा मिली। परेशानियुनि जो अज़ालो, मुश्किलातनि ऐं परेशानियुनि में घेरियल माण्हुनि खे संदन दरगाह तां रूहानी सुकून ऐं मसइलनि जो हल मिलियो। ग़ैब जी ख़बर, कुझु रिवायतनि में संदन ग़ैब जी ख़बर ॾियण जो ज़िक्र बि मिले थो। अॼु बि हज़ारे माण्हू संदन दरगाह तां रूहानी सुकून ऐं दिली मुरादूं हासिल करण लाइ ईंदा आहिनि, जेके संदन जीअरे जाॻंदे रूहानियत जो दलील आहे। उहे करामतूं अक़ीदतमंदनि जी दिलनि में संदन अक़ीदत खे वधीक पुख़्तो कनि थियूं ऐं संदन दरगाह ते ईंदड़नि लाइ उमेद जो सरचश्मो बणिजनि थियूं। हज़रत रंगीन शाह कलंदर जो नालो अॼु बि सिंध ऐं पाकिस्तान जे सूफ़ी सक़ाफ़त में वॾी एतिराम सां वरितो वञे थो। संदन तालीमात ऐं विरसो अॼु बि इंसान ज़ात खे मोहबत, रवादारी ऐं ख़ुदा जे सचे इश्क़ जो दर्स ॾेई रहियो आहे।